प्यारा साथियो, अॼु असीं ॻाल्हि ॿोल पिया कयूं, यादि करियूं सभिनी खे पंहिंजे माइटनि जूं आहिनि, माता जूं बि आहिनि त पिता जूं बि आहिनि, ऐं ख़ासि करे जॾहिं हू हिन दुनिया मां लॾे विया आहिनि त सदाईं यादि अचनि था। ही जेके ॾींहं आहिनि, फादर्स डे, मदर्स डे, उहे असांखे ख़ासि इहा यादगिरी था ॾियारनि त असांखे पंहिंजे माउ पीउ खे बि इन्हनि ॾींहंनि ते त घटि में घटि यादि करणु खपे, जेतोणीकि हू सदाईं असांखे यादि आहिनि। मां आहियां आशा चांद ऐं मुंहिंजो पिता, जंहिंजो नालो आसनदास जेठानंद उत्तम चंदाणी हो, हुनजो पेन नेम यानी तखलस या शॉर्ट नेम चइजे त उहो ए जे उत्तम पाण खे सॾाईंदो हो। जेतोणीकि मुंहिंजो पिता यानी हुनजा जेके चाचा आहिनि उहे अञा ताईं जसलोक जा डायरेक्ट हुनजो रिश्तो हो, पर असांखे कॾहिं बि इन ॻाल्हि जो अहसासु असांजे डैडी कॾहिं करायो ई कान त ही तव्हांजा वॾा माण्हू आहिनि, चाचा आहिनि, या कॾहिं उन्हनि खे वञी सलाम कजे। असुली न, ग़रीब आहियूं, कहिड़ा बि आहियूं, घटि पैसो आहे ठीकु आहे, शाहूकारनि जी न ग़ुलामी करणी आहे न चमचागिरी करणी आहे, छाकाणि जो असीं आहियूं, असांखे पाण ते फ़ख़ुरु आहे। ऐं सचुपचु ॾिठो वञे त के ॻाल्हियूं डैडी जे करे मूं में आयूं आहिनि, के ॻाल्हियूं मूंखे मम्मीअ मां आयूं आहिनि। मम्मी चवंदी हुई त कंहिंखां बि ॾकिणो न आहे, कंहिं बि माण्हू सां ॻाल्हाए, मिनिस्टर सां ॻाल्हाए, कंहिं बि प्रिंसिपाल सां ॻाल्हाए, ॾिज न सभु तो जहिड़ा आहिनि। ऐं सचुपचु मूंखे यादि आहे, मां जॾहिं मोदी सां मिलणु वई हुअसि अहमदाबाद में, गांधीनगर में, शायदि 2015 जी ॻाल्हि आहे, उहो NRI डेज़ थींदो आहे न जेको, उते वई हुअसि त उन सां मां वञी मिली हुअसि ऐं अकेले सिर वञी करे उनखे मूं चयो हो त असांखे DD सिंधी चैनल ज़रूरु खपे। पर मूंखे ओॾी महिल बि इन ॻाल्हि जो इहो कोन लॻो त भई मां को ॾाढे वॾे माण्हू सां थी मिलां, चाहे दादा राम जेठवलाणी हुजे या LK आडवाणी हुजे, के बि सिंधी हुजनि, सभु सिंधी पंहिंजा आहिनि। ऐं इहा जेका बेड पाई मूंखे पंहिंजे पीउ मां बि आई आहे, मां हुनजे लाइ इहो ॿुधायां त हू सिंधियत जो शैदाई हो, न फ़क़ति एतिरो पर हू ईअं चइजे त हुनजे मन में जज़्बो जेको हो उहो तव्हांखे कंहिं बि सिंधीअ में ॾिसण लाइ कान मिलंदो, उहो मूं में बि घटि हूंदो। हू बिल्कुलु ई सॼो वक़्तु सिंधी ॿोली खे कीअं अॻिते वधाइजे हुनजे लाइ भले हड़ में पैसा न हुजनि तॾहिं बि इहे सोचींदो हो, ॻाल्हियूं कंदो हो। ऐं इन जे लाइ ॿ टे ॻाल्हियूं इहे ॿुधायां त हुन अख़बारूं हलायूं, डेली न्यूज़पेपर्स हलायूं, उन वक़्तु फंड्स जेके पैसा खपनि था उन्हनि अख़बारुनि खे एॾे वॾे प्रोजेक्ट खे इन नमूने में हलाइण लाइ बिल्कुलु सफिशिएंट कान हुआ। ऐं जॾहिं मां इहा ॻाल्हि यादि थी कयां अॼु, उहो वक़्तु हो जॾहिं पैसनि जी ज़रूरत हुई, पर अफ़सोस असां वटि पंहिंजा पैसा बिल्कुलु ई कान हुआ। ऐं अॼु जॾहिं मूं वटि पैसा आहिनि, मां ख़र्चे सघां थी, तॾहिं असां वटि उहे योजनाऊं कान्हनि जेके असीं पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधाइण में अॻिते वधायूं। पीउ ॾाढो सख़्तु हूंदो हो, गुस्से वारो हूंदो हो, जे टेबल ते मानी टाइम ते न पहुती त घरजी उथंदो हो। असुल मम्मी ॾाढो डिॼंदी हुई उन खां। ऐं असांखे इहा ॻाल्हि घटि वणंदी हुई जॾहिं हू मम्मीअ ते पंहिंजे गुस्से जो मारो कंदो त असांखे ॾाढी ख़राबु ॻाल्हि लॻंदी, पर असीं वेरी विया हुआसीं ऐं असीं बि उन खां डिॼंदा हुआसीं। सिंधीअ में केरु न ॻाल्हाए त उनजो बसि पुॼे त जेकर उनजो क़तलाम करे छॾे। असीं घर में वेठा हूंदासीं हिकु रूम में ऐं मम्मी ॿिए रूम में वेठी हुजे, पोइ हुनजी का साहेड़ी अंदरि अचे ऐं उहा या ॿियो को छोकिरो या छोकिरी केरु बि सिंधी हुजे ऐं उहो अची हुन सां हिंदीअ में ॻाल्हाए त उहो चवंदो, उतां ई ज़ोर सां चवंदो, इहो कहिड़ो भयो आयो अथई, हिन भैयाड़ीअ खे चईसि त सिंधीअ में ॻाल्हाए। ऐं ख़बर अथव इनजे करे माण्हू असांजे घर में अचण खां कौ खाईंदा हुआ, उन्हनि खे डपु लॻंदो हो। ऐं तॾहिं मां सोचींदी हुअसि ॾिसां डैडी कहिड़ो आहे, असांजी बेइज़ती थो कराए, मुंहिंजी साहेड़ियुनि खे बि इहो थो चए त सिंधी में थियूं ॻाल्हायो, सिंधी में छो थियूं ॻाल्हायो, हिंदी में छो थियूं ॻाल्हायो। पर अॼु जॾहिं मां ॾिसां थी पाण खे त मूंखे लॻे थो त इहा ॻाल्हि हुन सही कई। घटि में घटि मूं में त इन ॻाल्हि जो अहसासु आहे
ऐं मां इहा ॻाल्हि साॻी माण्हुनि खे चवां थी, छो जो मातृभाषा असांजी सिंधी आहे। जे असीं पंहिंजी मातृभाषा जी संभाल कान कंदासीं त ईंदड़ पीढ़ी कीअं कंदी? ऐं ईअं थोरी को आहे त असांजे हुजण सां, असांजे ख़तम थी वञण सां असांजो कमु लही वियो, सिंधी ॿोली जी संभाल पाण ई माण्हू पिया कंदा। बिल्कुलु ई न। असांखे नंढनि ॿारनि में बि उहे गुण विझणा आहिनि। इन जे लाइ असां सभिनी खे गॾिजी महिनत करणी आहे। असांखे इहो ॿुधायो त असीं माताउनि में सिंधी ॻाल्हाइण लाइ चाह पैदा कीअं करियूं, किथां करियूं, कहिड़ियूं गजाणियूं कयूं, कहिड़ा स्कूल हुजनि, कहिड़ियूं माताऊं हुजनि, कहिड़ा स्टूडेंट्स ऐं पेरेंट्स टीचर मीटिंग्स करियूं जो हुननि जे मन में ईअं ई हिकु भावना जागे जेका असांजे मन सभिनी में आज़ादी जे वक़्तु गांधी जीअ विधी हुई त करो या मरो पर हलो, असांखे कीअं आज़ादी वठणी आहे। तीअं असां सभिनी में हिकिड़ो इहो भाव हुजणु खपे त असांखे पंहिंजी ॿोली, पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखणी आहे। ऐं हिन जे लाइ पहिरियों क़दम आहे सभई पाण सां हिक ॿिए में सिंधीअ में ॻाल्हायूं। अचो त सखियूं, साहेड़ियूं, जाम ॻाल्हियूं आहिनि डैडी जो ॿुधाइण लाइ, चवण लाइ। उहो हिकिड़ो ख़ासि माण्हू हो जंहिं सचमुच त के बि दोस्त कोन ठाहिया, छो जो मुंहं ते सच चई ॾींदो हो। हुनखे हिन ॻाल्हि जो ख़्याल ई कोन हूंदो केरु दुश्मन थिए त थिए वञे। पंहिंजी जेको उसूल आहे उन ते बिल्कुलु पको हूंदो हो। नई दुनिया मैगज़िन कढियईं जेका सालनि जा साल हली। पहिरियों माण्हू हो, पहिरियों संपादक हो जेको माण्हुनि खे उन्हनि जे रचनाउनि ते उजूरो ॾींदो हो। उन्हनि ॾींहंनि में अठाना ऐं रुपयो उजूरो ॾियण में वॾी ॻाल्हि लिखी वेंदी हुई। ॾियारी त असांखे पंहिंजे माउ पीउ खे बि इन ॾींहंनि ते त घटि में घटि यादि करणु खपे, जेतोणीकि हू सदाईं असांखे यादि आहिनि। मां आहियां आशा चांद ऐं मुंहिंजो पिता जंहिंजो नालो आसनदास जेठानंद उत्तम चंदाणी हो। हुनजो पेन नेम यानी तखलस या शॉर्ट नेम चइजे त उहो ए जे उत्तम पाण खे सॾाईंदो हो। जेतोणीकि मुंहिंजो पिता यानी हुनजा जेके चाचा आहिनि उहे अञा ताईं जसलोक जा डायरेक्ट हुनजो रिश्तो हो। पर असांखे कॾहिं बि इन ॻाल्हि जो अहसासु असांजे डैडी कॾहिं करायो ई कान त ही तव्हांजा वॾा माण्हू आहिनि, चाचा आहिनि, या कॾहिं उन्हनि खे वञी सलाम कजे। असुली न। ग़रीब आहियूं, कहिड़ा बि आहियूं, घटि पैसो आहे ठीकु आहे, शाहूकारनि जी न ग़ुलामी करणी आहे न चमचागिरी करणी आहे, छाकाणि जो असीं आहियूं। असांखे पाण ते फ़ख़ुरु आहे। ऐं सचमुच ॾिठो वञे त के ॻाल्हियूं डैडी जे करे मूं में आयूं आहिनि, के ॻाल्हियूं मूंखे मम्मीअ मां आयूं आहिनि। मम्मी चवंदी हुई त कंहिंखां बि ॾकणो न आहे, कंहिं बि माण्हू सां ॻाल्हाए, मिनिस्टर सां ॻाल्हाए, कंहिं बि प्रिंसिपल सां ॻाल्हाए, डिॼ न, सभु तो जहिड़ा आहिनि। ऐं सचमुच मूंखे यादि आहे मां जॾहिं मोदी सां मिलण वई हुअसि अहमदाबाद में, गांधीनगर में, शायदि 2015 जी ॻाल्हि आहे। उहो NRI डेज़ थींदो आहे न जेको, उते वई हुअसि त उन सां मां वञी मिली हुअसि ऐं अकेले सिर वञी करे उनखे मूं चयो हो त असांखे DD सिंधी चैनल ज़रूरु खपे। पर मूंखे ओॾी महिल बि हिन ॻाल्हि जो इहो कोन लॻो त मां को ॾाढे वॾे माण्हू सां थी मिलां, चाहे दादाराम जेठमलाणी हुजे या LK आडवाणी हुजे, के बि सिंधी हुजनि, सभु सिंधी पंहिंजा आहिनि। ऐं इहा जेका बेड पाई मूंखे पंहिंजे पीउ मां पाई आहे। मां हुनजे लाइ इहो ॿुधायां त हू सिंधियत जो शैदाई हो, न फ़क़ति एतिरो पर हू ईअं चइजे त हुनजे मन में जज़्बो जेको हो उहो तव्हांखे कंहिं बि सिंधीअ में ॾिसण लाइ कान मिलंदो। उहो मूं में बि घटि हूंदो। हू बिल्कुलु ई सॼो वक़्तु सिंधी ॿोली खे कीअं अॻिते वधाइजे हुनजे लाइ भले हण में पैसा न हुजनि तॾहिं बि इहे सोचींदो हो, ॻाल्हियूं कंदो हो। ऐं इन जे लाइ ॿ टे ॻाल्हियूं इहे ॿुधायां त हुन अख़बारूं हलायूं, डेली न्यूज़पेपर्स हलायूं। उन वक़्तु फंड्स जेके पैसा खपनि था उन्हनि अख़बारुनि खे एॾे वॾे प्रोजेक्ट खे इन नमूने में हलाइण लाइ बिल्कुलु सफिशिएंट कान हुआ। ऐं जॾहिं मां इहा ॻाल्हि यादि थी कयां अॼु, उहो वक़्तु हो जॾहिं पैसनि जी ज़रूरत हुई, पर अफ़सोस असां वटि पंहिंजा पैसा बिल्कुलु ई कान हुआ। ऐं अॼु जॾहिं मूं वटि पैसा आहिनि, मां ख़र्चे सघां थी, तॾहिं असां वटि उहे योजनाऊं कान्हनि
जेके असीं पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधाइण में अॻिते वधायूं। पीउ ॾाढो सख़्तु हूंदो हो, गुस्से वारो हूंदो हो। सिंधीअ में केरु न ॻाल्हाए त उनजो वस पुॼे त जेकर उनजो क़तलाम करे छॾे। असीं घर में वेठा हूंदासीं हिकु रूम में ऐं मम्मी ॿिए रूम में वेठी हुजे, पोइ उनजी का साहेड़ी अंदरि अचे ऐं उहा या ॿियो को छोकिरो या छोकिरी केरु बि सिंधी हुजे ऐं उहो अची हुन सां हिंदीअ में ॻाल्हाए त उहो चवंदो, उतां ई ज़ोर सां चवंदो, इहो कहिड़ो भयो आयो अथई, हिन भैयाणीअ खे चईसि त सिंधीअ में ॻाल्हाए। ऐं ख़बर अथव इनजे करे माण्हू असांजे घर में अचण खां कौ खाईंदा हुआ, उन्हनि खे डपु लॻंदो हो। ऐं तॾहिं मां सोचींदी हुअसि ॾिसां डैडी कहिड़ो आहे, असांजी बेइज़ती थो कराए। मुंहिंजी साहेड़ियुनि खे बि इहो थो चए त सिंधी में थियूं ॻाल्हायो, सिंधी में छो थियूं ॻाल्हायो, हिंदी में छो थियूं ॻाल्हायो। पर अॼु हिन मां ॾिसां थी पाण खे त मूंखे लॻे थो त इहा ॻाल्हि हुन सही कई। घटि में घटि मूं में त हिन ॻाल्हि जो अहसासु आहे ऐं मां इहा ॻाल्हि साॻी माण्हुनि खे चवां थी, छो जो मातृभाषा असांजी सिंधी आहे। जे असीं पंहिंजी मातृभाषा जी संभाल कान कंदासीं त ईंदड़ पीढ़ी कीअं कंदी। ऐं ईअं थोरे को आहे त असांजे हुजण सां, असांजे ख़तमु थी वञण सां असांजो कमु लही वियो, सिंधी ॿोली जी संभाल पाण ई माण्हू पिया कंदा, बिल्कुलु ई न। असांखे नंढनि ॿारनि में बि उहे गुण विझणा आहिनि। इन जे लाइ असां सभिनी खे गॾिजी महिनत करणी आहे। असांखे इहो ॿुधायो त असीं माताउनि में सिंधी ॻाल्हाइण लाइ चाह पैदा कीअं करियूं, किथां करियूं, कहिड़ियूं गजाणियूं कयूं, कहिड़ा स्कूल हुजनि, कहिड़ियूं माताऊं हुजनि, कहिड़ा स्टूडेंट्स एंड पेरेंट्स टीचर मीटिंग्स करियूं जो हुननि जे मन में ईअं ई हिकु भावना जागे जेका असांजे मन सभिनी में आज़ादीअ जे वक़्तु गांधीजीअ विधी हुई त करो या मरो पर हलो, असांखे कीअं आज़ादी वठणी आहे। तीअं असां सभिनी में हिकिड़ो इहो भाव हुजणु खपे त असांखे पंहिंजी ॿोली, पंहिंजी सुञाणप कायम रखणी आहे। ऐं हिन जे लाइ पहिरियों क़दम आहे सभई पाण सां हिक ॿिए में सिंधीअ में ॻाल्हायूं। अचो त सखियूं साहेड़ियूं, जाम ॻाल्हियूं आहिनि डैडी जो ॿुधाइण लाइ, चवण लाइ। उहो हिकिड़ो ख़ासि माण्हू हो जंहिं सचुपचु त के बि दोस्त कोन ठाहिया, छो जो मुंहं ते सच चई ॾींदो हो। हुनखे हिन ॻाल्हि जो ख़्यालु ई कोन हूंदो केरु दुश्मन थिए त थिए वञे। पंहिंजी जेको उसूल आहे उन ते बिल्कुलु पको हूंदो हो। नई दुनिया मैगज़िन कढियईं जेका सालनि जा साल हली। पहिरियों माण्हू हो, पहिरियों संपादक हो जेको माण्हुनि खे उन्हनि जे रचनाउनि ते उजूरो ॾींदो हो। उन्हनि ॾींहंनि में अठाना ऐं रुपयो उजूरो ॾियण में वॾी ॻाल्हि लिखी वेंदी हुई। हुजनि जेके पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी हर मुमकिन कोशिशि कनि। इन लाइ माताउनि जो बि फर्ज़ु बणिजे थो त उहे बि इहो ई कमु कनि। मूंखे फ़खुरु आहे त मां सुधरी उत्तम चंदाणी ऐं एजे उत्तम जी धीउ आहियां ऐं उन्हनि जे नाले खां सवाइ असांजे सिंधी साहित्य जी तारीख़ यानी हिस्ट्री बिल्कुलु अणपूरी आहे। उन्हनि एॾा कम कया आहिनि, उहे सचुपचु सेलिब्रिटीज़ आहिनि। सिंधी साहित्य जी, सिंधी ॿोलीअ जो उन्हनि सदाईं ख़्यालु रखियो। शल असीं बि ईअं ई कयूं, उन्हनि जे नक्श क़दमनि ते हलूं पिया ऐं हलंदा रहूं। जय झूलेलाल। सिंधी ॿोली अमर रहे।